पनुआ किलकचे में बोड सबब सिंधु जी छोलिन जे वर चढ़ी 4 इंसानी जानियूं ज़ाया थी वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधु में पानी ऐं कचे में ॿोॾ सबबि ॿोॾ जो पानी 4 इंसानी हयातियूं गिड़काए वियो आहे। पनुआ तालुके जे कचे वारे इलाइक़े में 48 कलाकनि अंदरि ॻोठु उमर चाचड़ में 15 सालनि जो नींगर अब्दुल गफ़ूर चाचड़ ॿुॾी फौत थी वियो आहे, जॾहिं त अब्दुल्ला शाह ॻोठु वटां ताज मोहम्मद चाचड़ सिंधु जे पाणी में ॿुॾी फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश पिणु अॼु हथु कयो वियो आहे। जॾहिं त हिन खां अॻु में कोराई वाह में 15 साल नींगर फैसल कोराई ॿुॾी फौत थी वियो आहे। हिन खां कुझु टाइम अॻु अयान समय जो सूमरा पांवारी पुल वटां ॿुॾी फौत थियो आहे, जंहिं सबबि ॿुॾी फौत थियलनि जो अंगु तालुके पनुआ में 4 थी वियो आहे। पर इंतिज़ामिया ऐं आबपाशी खाते ऐं रेस्क्यू इदारा वारा हिन महिल ताईं बेख़बर बणियल आहिनि। उन हवाले सां इहो ॿुधाईंदो हलां त ताज महर जंहिंजो लाश अब्दुल्ला शाह ॻोठ वटां लधो आहे, उन बाबति ॿुधायो वञे पियो त हू नेक मोहम्मद इंडड़ जी चोरी करे दरिया उकिरी रहियो हो, त दरिया जे पाणी में ॿुॾी फौत थियो आहे ऐं जंहिंजो लाश पिणु हथु करे जंहिं तदफ़ीन कई वञे पई। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।